श्रीलंकन क्रिकेट टीम जी इहा तारीख़ रही आहे त जॾहिं हू कंहिं लेखे में नाहे हूंदी तॾहिं ओचितो ईअं उभरी ईंदी आहे जो शौक़ीन दंग रहिजी वेंदा आहिनि। एशिया कप जे सुपर 4 मरहले में अहम मैच में बि दिफ़ाई चैंपियन श्रीलंका पाकिस्तान खे सख़्त मुक़ाबले खां पोइ शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। क़ौमी टीम जी एशिया कप मां ॿाहिरि थियण ते जिते मदाह सदमे जो शिकार आहिनि उते क़ौमी टीम जे रांदीगरनि जा हाल बि कुझु अहिड़ा ई आहिनि, जंहिंजो ज़िक्र क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म जे वालिद आज़म सिद्दीकी पंहिंजी इंस्टाग्राम अकाउंट ते कयो आहे। आज़म सिद्दीकी पंहिंजी पोस्ट में लिखियो त हिकु अधूरी टीम पूरी मैच खेॾी ऐं आख़िरी बाल ते चौके सां टीम शिकस्त खाधी, पर इन मैच में हिकु मुस्तक़बिल जो सुपरस्टार बॉलर ज़मान खान नज़र आयो जेको सख़्त दॿाअ में बि बहितरीन बॉलिंग करे रहियो हो। आज़म सिद्दीकी चयो त हाराइण ऐं खटिण रांदि जो हिसो आहे। इंशाअल्लाह आलमी कप में जॾहिं सभु छोकिरा फिट थी वेंदा त मज़ो ईंदो। पंहिंजी पोस्ट में हुन लिखियो त मुक़ाबलनि खे ॾिठो वञे त अल्लाह सिर्फ़ नियत ऐं दिलि सां कयल अमल ॾिसंदो आहे, क़बूल करे न करे हू मालिक आहे। मुंहिंजे ख़्याल में टीम सख़्त महिनत कई, हिन वक़्तु टीम खे असांजी ज़रूरत आहे ऐं इहा ई हुबुल वतनी आहे। आज़म सिद्दीकी वधीक चयो त मूं बाबर सां राब्तो कयो आहे, हू ॻाल्हाए नथो सघे। मूं खेसि चयो आहे त बहादुर या खटींदा आहिनि या सिखंदा आहिनि, पर कॾहिं बि टुटंदा न आहिनि। शिकस्त खां पोइ जेतोणीकि पाकिस्तान क्रिकेट टीम जो सफ़र त तमामु थी वियो, पर फास्ट बॉलर ज़मान खान जे करे मुख़ालिफ़ टीम लाइ इहा कामयाबी आख़िरी बाल ताईं मुश्किल बणियल रही। ज़मान खान लाइ इहा काफ़ी नई ॻाल्हि न हुई। PSL में हू कई भेरा अहिड़नि ॾुखियनि मरहलनि मां गुज़री चुको आहे ऐं हर दफ़े सुरखरू बि थियो आहे, पर इहा बदकिस्मती चइबी जो आख़िरी बाल खां अॻु फाइनल लेग ते मौजूदु फील्डर खे बाउंड्री तां सॼे दायरे में बीहारियो वियो। पोइ क़िस्मत जी ख़ूबी ॾिसो त विनिंग स्ट्रोक बि मैदान जे उन हिसे में वियो जिते परे परे ताईं कंहिं फील्डर जो नालो निशान न हो। श्रीलंका जी कामयाबी खां पोइ जिते क़ौमी क्रिकेटर स्टेडियम में मायूसी लिकाए न सघिया, उते ज़मान खान बि जज़्बाती थी वियो, जंहिंखां पोइ शाहीन अफरीदी समेत ॿियनि क्रिकेटरनि खेसि भाकुर पाए आथत ॾिनी। जेतोणीकि हिक पासे क़ौमी टीम जी ख़राब फील्डिंग ऐं बैटिंग सबबि क्रिकेट शौक़ीननि जी तनक़ीद जो शिकार आहे, त ॿिए पासे ज़मान खान जी इहा तस्वीर सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी रही आहे। मदाह संदसि डेब्यू मैच में ॾेखारियल कारकर्दगी खे साराहे रहिया आहिनि। इन ॾिस में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे ऑफिशियल एक्स अकाउंट ते इफ्तिखार अहमद जी बि हिकु वीडियो शेयर कई वई आहे, जंहिंमें हू चई रहियो आहे त तमामु सख़्तु मुक़ाबिलो हो ऐं जंहिं क़िस्म जी सूरत हाल में असां अची विया हुआसीं सभु छोकिरा पुरएतमाद हुआ। बाबर आज़म पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे ॿुधायो त मैच जे आख़िरी लम्हनि दौरान ख़ासि तौर पंहिंजे कैरियर जी बहितरीन मैच खेॾंदड़ ज़मान खान जो चवणु हो त जेकॾहिं आख़िरी ओवर में 6 बॉलनि ते 7 रन्सूं बि हूंदियूं त बचाईंदुसि। इफ्तिखार अहमद चयो त क्रिकेट में हार खट थींदी रहंदी आहे, पर श्रीलंका खे 2 बॉलनि ते 6 रन्सूं घुर्बल हुयूं ऐं कट लॻी छको थी वियो। मुंहिंजे ख़्याल में हू भाग वारा हुआ ऐं असां बदनसीब हुआसीं।